अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 13 जून मंडे ऐं सुबुह जा थिया आहिनि मंझंदि जा थिया आहिनि 12 ऐं मां इहे 2 शर्ट सिबियूं आहिनि हादिया जी ऐं राजिया जी। सो हिननि जी बैक साइड ते हिते लॻंदो हिकिड़ो हुक ॿिन्हिनि खे ऐं देरि सां इन करे व्लॉग शुरू कयो आहे जो 1.5 कलाक त लाइट हली वई सुबुह जो। सो उहो टाइम वियो हलियो उन में मां न कपिड़ा पई धोई सघां न सिबी पई सघां, बसि ईअं ई कुझु कमु कया, कुझु सुस्ती कई। सो हीअ ठही वियो आहे ऐं फाइनली इहे कपिड़ा घर में पाइण जा आहिनि। बसि इन करे मां हिननि खे थोरो रओ जेको आहे चमक दमक वारो लेस वारो ठाहियो आहे। थी सघे थो मां हिननि जे ॻीचे ते बि कुझु हणी वठां, फ़िलहालु डिसाइडिड न आहे। ठीकु आहे। सो असां हे ॿिन्हिनि जूं शर्ट्स आहिनि। हीअ नंढी दामन ते मां फ़िलहालु कुझु न आहे, मूंखे कोई आइडिया नथो अचे त छा कयां, कंदमि अलाए न ख़बर न आहे। बसि फ़िलहालु हीअ कंप्लीट आहिनि, सिलाई कंप्लीट आहे, मथां हथ जो हिन में मां कुझु कमु करे वठां। ॿियो त लंच बि न आहे ठाहिणो अॼु, माशाल्लाह राति वारो खाधो काफ़ी बचियो पियो आहे, सॼे ॾींहं जो त पूरो ई पूरो पियो आहे। ऐं उनखां सवाइ हाणे मां धोईंदमि कपिड़ा, मुंहिंजी बास्केट ते भरिजी वई आहे ऐं कुझु हेठि बि पिया आहिनि। त इहे रोज़ु पाइण जा, गर्मी ॾाढी आहे त बार बार बदिलाइणा था पवनि। सो फ़िलहालु कपिड़ा धोईंदमि, उनखां पोइ मां ॾिसंदमि त मूंखे ॿियो छा करिणो आहे। कपिड़ा धोई वरितमि, अज़ान अची वई आहे ॿिए पहिरीं जी। हाणे विझंदमि, पोइ नमाज़ पढ़ंदमि, टब रखंदमि वञी वॉशिंग एरिया में ऐं वॉशिंग एरिया खे वाइपर हणंदमि। प्लांट सां बि मां हिते बीठे बीठे थोरी कचहरी करे वरिती। माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो मूंखे ॾिसी करे। त हे मुंहिंजा सिंगोनियम जेके आहिनि इहे ॾाढा सुहिणे नमूने वधी रहिया आहिनि। इहे अलाह जा करम आहिनि, ॾाढा ॾाढा करम। ऐं इन्हनि जो जेको टियों पार्ट इन्हनि सां गॾु मां हयो हो उहो हिते लॻियल आहे। नंढड़ी कुंडी मां हिते शिफ्ट कयो, जेको अञा ताईं हिनजी काई ग्रोथ नथी थिए, पर हे जेको आहे साओ बि आहे अञा, यानी फ्रेश बिल्कुलु। त इंशाल्लाह इहो वधी वेंदो। सो इहे आहिनि मुंहिंजे प्लांट्स जा हाल अहिवाल। हिते मां कुझु चकर हयो ऐं वरी तव्हां सां गॾु बि चकर हणां थी। सो इहे जेके तव्हांखे 3 मां सिंगोनियम ॾेखारियमि, इहे हिन प्लांट जा बचा आहिनि, हिन मां कटे कटे मां हया आहिनि। सो हाणे विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि। मानी जो अॼु टेंशन कोन्हे ऐं हूअं बि मुंहिंजी आदत आहे, मां ॾाढी वधीक मानी पचाईंदी आहियां, भली 2 महिमान हुजनि 3 महिमान हुजनि, जेतिरा बि हुजनि। मूंखे इहो थींदो आहे घटि न थिए खाधो, रीफिल करण जे लाइ जेको आहे न मां फ़राक दिलीअ सां खणी ॾियां, अलाह ॾियण वारो आहे। ऐं मूंखे को एतिराज़ु कॾहिं बि न हूंदो आहे कंहिंजे अचण ते। मां ऐं असां वॾी दिलि सां बि पंहिंजो कमु शुरू करे ॾींदा आहियूं। सो छो त असां वटि खाधो ज़्यान न थींदो आहे। ईअं न आहे त बचंदो त हे पोइ छा कंदासीं, बचंदो त माशाल्लाह वेठा आहियूं असां खाइण जे लाइ। त सो अॼु बि इहो ई हाल आहे असांजो। ऐं बसि हिननि जी थोरी सार संभाल लधमि। हे नवां जेके हुया, हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो हेॾा वॾा थी विया आहिनि माशाल्लाह। बसि हिन दफ़े अलाए छो मूं वटि जेको आहे न स्पाइडर प्लांट मूं वटि मज़े जो न आहे, सफ़ा मज़ो नथो करे। हिते बि आहे, कल्ह हिननि खे पाणी ॾेई वई हिन सभिनीनि खे, ॼण उहा ॻाल्हि ई न आहे। न हिननि में हिननि जा बचा था निकिरनि, बसि हे बीठा ई आहिनि, एतिरो काफ़ी आहे। सो हाणे वञा थी अंदरि, नमाज़ पढ़ी वठां। हिन महिल थिया आहिनि पूरा 3 ऐं मां जेको आहे नमाज़ पढ़ी छॾी, मानी खाई छॾी। हाणे कुझु तव्हां सां शेयर कयां थी। हूअं त वञा पई आराम करणु, पर कुझु शेयर करण जे लाइ मौजूदु आहे। सो हीअ मां ऑनलाइन कुझु ऑडर कयो हो, उहो खोलियां थी ऐं पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त हिन में छा आहे। पैकिंग ॾाढी ज़बरदस्त थियल आहे। हे हिकिड़ो लाथो आहे मां हिन जो मेन जेको हुयो, ऐं हाणे अंदरां हे सॼो बबल रैप में रैप थियल आहे। वरी खोलियां अञा, उनखां पोइ अंदरां वरी कुझु ॿियो बि अथसि। बबल रैप हटायो आहे, उनखां पोइ वरी हिनखे टेप्स लॻियल आहिनि ऐं हिकिड़ो हे ब्राउन पाठो हिनखे वेढ़ियल आहे, इहो बि लाहियांसि थी हाणे। सो पाठो बि लही वियो। हाणे तव्हांखे ॾेखारियां त मां छा ऑडर कयो। हे ॾिसो, मां ऑडर कया हुया हे क्लिप्स हादिया ऐं राजिया जे लाइ। हिन में कुझु त जेके आहिनि मल्टी कलर आहिनि ऐं मेन जेको आहे हिन में सॼा पिंक आहिनि, हिन में सॼा येलो आहिनि। सो बहरहाल ध्यानु खणण जी शइ न आहे। ऐं हे त एॾा प्यारा आर जा ठहियल आहिनि ऐं हे बि निटिंग थियल आहे सॼी, क्रोशे ऐं चाइना जा आहिनि। ऑनलाइन घुराया, मार्केट प्लेस जे नाले सां कोई असां वटि कुझु इंफॉर्मेशन ईंदी रहंदी आहे, मुंहिंजे ख़्याल में सभिनी ॾे ईंदी हूंदी, मूंखे वधीक ख़बर न आहे। उन में मूंखे हिननि जी पिक्चर नज़र आई त मां उन्हनि खां पुछो। सो हे मूंखे जेके 1550 रुपया 2 पैकेट पिया आहिनि विथ
डिलीवरी चार्जिस, यानी हुननि चयो त डिलीवरी चार्जिस इलाही महांगा थी विया आहिनि, छो त ज़ाहिर आहे पेट्रोल जी क़ीमत वधी वई आहे, त जेके अचनि था राइडर्स उहे ज़ाहिर आहे एक्स्ट्रा वठंदा पैसा, यकीन उन्हनि जो हक़ आहे। सो ॾाढी ख़ुशि आहियां मां, माशाल्लाह, जीअं डिफरेंट बि आहिनि कलर्स में, त मैचिंग करे कंहिंसां बि पाए थियूं सघनि। सो इहो बि ईद जो गिफ्ट आहे मुंहिंजे तरफ़ां। सो हाणे कुझु देरि मां कंदमि रेस्ट, उन खां पोइ ॾिसूं त वरी छा था कयूं। सो मां इलाही ख़ुशि थी थियां, ऐं मां इलाही एक्साइटेड आहियां त हो जॾहिं हिननि खे ॾिसंदियूं त हो छा फील कंदियूं। हादिया खे अञा एॾो अकुलु कोन्हे, राजिया ॾाढो माना सुठो रिस्पॉन्स ॾींदी आहे, हैरान थींदी आहे, सुठा कमेंट्स ॾींदी आहे। सो इनशाला हे बि इन्हनि कपिड़नि सां गॾु ईद जे सामान में एज़ गिफ्ट वेंदा उन्हनि ॾे। सो थोरो आराम करे वठां। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 जून, अंगारो ट्यूसडे आहे, ऐं हिन महिल टाइम थियो आहे 11। ऐं जीअं त ऐशी जा ॾींहं आहिनि मुंहिंजा, आराम सां निंढूं करे उथां थी, नाश्तो वाश्तो मज़े सां करे, ऐं हाणे जेको आहे मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि, छो त मूंखे दवाऊं बि वठणियूं आहिनि। ऐं उते ई साॻी रोड ते थोरो अॻियां वरी ट्यूसडे बाज़ारि आहे, त वरी कुझु न कुझु भाॼी फ्रूट वग़ैरह वठी पोइ घर ईंदासीं। सो हलूं था असां ॿाहिरि, सुराण बिल्कुलु रेडी आहे। गाॾियूं अञा ताईं बीठियूं आहिनि, वरी सुराणो पाणी ख़ाली थी वियो आहे। सो ॿाहिरि निकिती आहियां त हिननि जो हाल बि वठंदी वञा, इहो मूंखे ज़रूरी हूंदो आहे, फ़र्ज़ु हूंदो आहे। पोइ पाणी मूंखे लॻे थो हिते पखी पीअनि ई नथा, ओतिरो जो ओतिरो पियो आहे, ऐं थोरो घणो उस में जेको आहे ड्राई थी थो वञे। सो हाणे असां हलूं था अॻियां। अॼु अलाए छो सभिनीनि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि, सम्झ में नथो अचे, मोकल जो ॾींहुं त न आहे। बहरहाल हलूं था। हिते शायदि कुझु कंस्ट्रक्शन जो कमु थो थिए, सुबुह सवेर आवाज़ पिया अचनि भञण जा। अॻियां बि हिकिड़ो घर थो ठहे, उते बि जेको आहे मशीनुनि जा आवाज़ तव्हां ॿुधंदा हूंदव। ये बेटा क्या है, ये चेरी है? जी साहब। जामुन ही लेके आया है ना जामुन, कैसे जामुन का है माशाल्लाह। कैसे, क्या रेट है? ये जामुन दिखा 18 का जामुन। जामुन ये वाला 200 रुपये किलो है सब। बी मां हिन भाॼियुनि जी थोरी विझी न ॼमूं न। तक़रीबन 12:30 या 12:25 ताईं असां वापसि अची वियासीं। हिकिड़ो त रूटीन जो सामान वरितोसीं, फ्रूट वठंदा आहियूं, हमेशह भाॼी वठंदा आहियूं, ऐं सुराण हिते फ्रूट्स धोइण में मसरूफ़ आहे माशाल्लाह। ऐं उनखां सवाइ दवाउनि जो स्टॉक पूरे महीने जो उहो अची वियो, ऐं मां दिलि ख़ुशि करण जो अॼु ॾाढो सामान वरितो आहे, ऐं मां इलाही ख़ुशि आहियां। हिन में अञा सब्जियूं ऐं फ्रूट आहिनि हिन पूरे शॉपर में, त इहो अञा खोलियो न आहे, आस्ते आस्ते सुराण हिनखे खोलींदी। ऐं हिते मुंहिंजो दिलि ख़ुशि करण जो सामान आहे, उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। मूंखे एॾो मज़ो आयो आहे, ऐं मां ज़ोरीअ उतां पाण खे हटाए आयमि, न त बसि मुंहिंजी दिलि पई चए त मां उहो हर शइ वठां जेको बि उते मिले पियो, त इहो पॉसिबल न आहे, ऐं इहो हुजण बि न घुरिजे। कोई हद हूंदी आहे, काई लिमिट हूंदी आहे हर शइ जी। त बहरहाल हाणे इहो मां तव्हां सां शेयर कयां थी त मां छा छा वरितो आहे। सभिनी खां पहिरियों त जितां मां दवाऊं वरितियूं उते ई भरिसां पेंट जो दुकानु हो, त हूअं त विसरी वेंदी आहे ॻाल्हि, पर अॼु मूंखे यादि अची वई दुकानु ॾिसी। हे त उहो आहे दॿो, इहो न आहे, माना जेको दॿो आहे हुन में शइ उहा न आहे अंदरि। हे मां वरिती आहे वॉल पुटी, ऐं वॉल पुटी 5 किलो जी पैकिंग में हिते अवेलेबल आहे, ऐं उहो बि माना लिक्विड फॉर्म में, यानी आली आहे, पाउडर फॉर्म हिते न आहे। त पोइ हुननि खे मां चयो त अगरि मूंखे 1 किलो खपे त हुननि मूंखे 1 किलो हिन अलॻि दॿे में कढी पैक करे ॾिनी। ऐं हीअ मां वरिती मास्किंग टेप, छो त मूंखे इलाही दफ़ा हिन जी ज़रूरत हूंदी आहे पंहिंजे क्राफ्ट जे लाइ हिननि ॿिन्ही शयुनि जी, त मूं वटि न हूंदियूं आहिनि त मां न यूज़ कंदी आहियां, या मां उहे प्रोजेक्ट न ठाहींदी आहियां जिन में मूंखे इहे 2 शयूं खपनि। सो हे बि उतां वरितियूं, ऐं हिननि खे कयूं था हाणे पासे। हाणे हिननि जे मथां जेको बि लिखियलु आहे मूंखे हुनजो फ़र्क़ु नथो पए, त मां इनखे त पाण ई पेंट करे छॾींदमि। सो हे हिकिड़ो क्रेट टाइप शइ आहे, काठ जो सॉलिड वुड जो बॉक्स आहे, जेके मां ऑनलाइन ॾिठा
500 600 450 हिन साइज़ जा तक़रीबन, त हे मूंखे 200 में मिलियो, त नॉट बैड। मां हिनखे पाण ई पॉलिश कंदमि या पेंट कंदमि। ऐं हे मूंखे हे बि 200 जो मिलियो। सो ऐं हे मूंखे मिलियो 100 जो। त हाणे हे त मुंहिंजे गार्डन डेकोर आहे सिधो सिधो। जीअं हे 2 बॉक्सिस तव्हां ॾिसो था न, हे बि मुंहिंजो ईअं ई वरितलु हुयो जेको हिते मां पेंट करे रखियो आहे। ऐं हे वरितो जीअं हे गार्डन डेकोर जे लाइ, त हुन में हणी हिन में कुझु बर्ड्स विहारे था सघजनि, या हिन में को नंढिड़ो आर्टिफिशियल या रियल प्लांट रखी थो सघिजे। त वुड जूं शयूं उहा ऑनलाइन घुरायो त ॾाढियूं महांगियूं आहिनि, मिलनि अथियूं बिल्कुलु। हे कंटेनर मूंखे वाह जो वणियो न, हिन में त मां मनी प्लांट डेकोरेट कंदमि। ठीकु आहे, इहो वरितमि। इहो सॼो दिलि ख़ुशि करण जो सामान आहे। हे कटिंग बोर्ड पुराणो बेकार पर सुठो ऐं मज़बूत, ऐं मूंखे ख़बर आहे वॉल डेकोर जे लाइ अहिड़ियूं शयूं, अहिड़ा बेस खपंदा हूंदा आहिनि। ठीकु आहे, सो ॾाढो हे बि ज़बरदस्तु। यादि न आहे अलाए 150 जो ॾिनई, अलाए घणे जो ॾिनई। हे मूंखे 100 जा ॾिनई। सील्ड पैकेट टिशू पेपर्स जो, बल्कि पेपर नैपकिन्स, जेके आराम सां मां डिकोपाज में यूज़ करे थी सघां। अगरि मां मिसाल कूंडियुनि ते, प्लांट्स ते, या ॿाहिरि हुन में प्लांट्स सां लॻाइण जे लाइ कंहिं बि शइ ते मां इहे डेकोरेट करणु चाहियां, त हिन में एनिमल्स जी इलाही वैरायटी आहे। तो मां हे 2 मुंहिंजा नापसंदीदा न चवां, पर मूंखे हिननि खां भउ थींदो आहे। उहे बि अथसि जेके मां बिल्कुलु यूज़ न कंदमि। सो ॾाढो मूंखे सुठो लॻो हे। इहो वरितमि ऐं 2 फ्रेम बि वरितमि। हालांकि हिन में कोई फ्रेम अहिड़ी शइ न पई आहे जंहिंखे मूंखे फ्रेम करणो हुजे। ऐं स्पेयर में मां वटि नंढा नंढा इलाही फ्रेम्स पिया आहिनि, पर हे थोरा वॾड़ी साइज़ जा हुया, तंहिंजे करे मां वठी छॾिया, छो त पोइ न मिलंदा आहिनि, त वरी मां ख़्वार थींदी रहंदी आहियां। सो इहो आहे टोटल सामान जेको अॼु मां दिलि ख़ुशि करण वारो वरितो आहे। ठीकु आहे, प्लस हे 2 शयूं सदाईं मां अहिड़ो कोई क्राफ्ट न ठाहींदी आहियां जंहिंमें हे यूज़ थींदा हुजनि, त छो त मूंखे इहे न हूंदा आहिनि। ऐं हे अॼु मां वाह जो मूंखे हे त बसि इहे गज़ब जूं शयूं मिलियूं आहिनि। मां बे इंतिहा ख़ुशि आहियां। सो हाणे तक़रीबन 1 थियण वारो आहे, त विञंदासीं, निमाज़ जी तयारी कंदासीं। भाॼियूं वाॼियूं सुराण अंदरि थी करे, थोरी घणी कोशिशि कयां थी त उनजी मां बि हेल्प कयां। उन खां पोइ असां विझी सिधी निमाज़ पढ़ंदासीं, छो त जॾहिं अहिड़े क़िस्म जी बाज़ारि मां थी अचो, पघर, गर्मी, मास्क, एॾो साह पियो मुंझाए, पर मास्क पाइणो आहे पोइ बि। सो इहा आहे मुंहिंजी अॼु जी ज़बरदस्त क़िस्म जी शॉपिंग, जेका मां बे इंतिहा ख़ुशि आहियां। तव्हां ॿुधाइजो इहे शयूं तव्हांखे कीअं थियूं लॻनि। हिते भाॼियुनि जी बहार आयल आहे माशाल्लाह। काफ़ी सारियूं भाॼियूं जेके आहिनि उहे अंदरि करे छॾियूं, लूणक, पालक, ॿियो अलाए छा। सो हे गरम हुयूं सफ़ा, हिननि मां बाहि पई निकिरे ॼण, त हिननि खे असां थोरी देरि खोले रखंदा आहियूं, त जीअं हिननि मां गर्मी निकिरे त उन खां पोइ असां हिन खे फ्रिज में रखूं। इहा हिकिड़ी टिप आहे। इहो हमेशह खां असांजो उसूल आहे। ॿाहिरां भाॼी जॾहिं बि ईंदी आहे त असां उनखे खोले रखंदा आहियूं, त उन में जेके बि गर्मी आहे, ओभर आहे, उहा तपिश आहे, सॼी उन्हनि मां निकिरी वञे। सो हाणे हे कल्ह शाम जो ठाहियूं दही फुल्कियूं। सो फ़िलहालु असां हिननि जो मज़ो, मां हिननि जो मज़ो थी वठां। सुराण बिज़ी आहे, मां हिननि में बिज़ी आहियां खाइण में। ऐं ॾही तक़रीबन ख़तमु हुई, त हिते ॾही हाणे ॼमाइण जे लाइ रखी आहे, या ॼमी वेंदी 2-3 कलाकनि में, छो त गर्मी आहे, त गर्मीअ में जल्दी थींदी आहे। ऐं हिते हे मुंहिंजो सॼो साह हिन में टंगियो पियो आहे गर्मीअ में। सुराण कटे थी ऐं हाणे मां खाईंदमि पहिरियों, पोइ विझणु वेंदमि। सो बहरहाल कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा ॾाढा करम आहिनि। 3 थिया आहिनि ऐं कुझु कढ़ाई फ्रिज में बचियल पई हुई, उहा ई असां यूज़ कईसीं। उन सां मानी खाई चुका आहियूं असां। सुराण जी बसि आख़िरी आहे अञा पीस। ऐं हाणे जेको आहे मां त वेंदमि रेस्ट करणु, ऐं उनखां ख़बर आहे तव्हांखे ॿुधाए छॾियो अथमि त मानी जेका हूंदी आहे, मानी खाइण खां पोइ जेको हूंदो आहे मुंहिंजो हाल पूरो हूंदो आहे। सो सम्झो त मां निंड में आहियां। सो हाणे मां वञां थी, ऐं उनखां पोइ वरी तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं। त थियण वारा आहिनि। ऐं 3 पहिरीं जी निमाज़ खां पोइ हे लूणक सोए ऐं कटियमि। हिते जेको आहे हाणे असां सुराण गॾिजी, ऐं पालक बि कटीसीं, त सुराण पालक थी धोए, बॉइल थींदा हिननि जा हिसा करे रखंदासीं, असांखे सहूलियत थी वेंदी कुझु ॾींहंनि जी। ऐं अॼु इलाही अरसे खां पोइ मां वाङण वठी आई आहियां, अलाह करे सुठा निकिरनि, छो त गर्मियुनि में मूंखे इहो तजुर्बो आहे त घणो करे पका निकिरंदा आहिनि, ॿिजनि वारा या कीड़नि वारा। बहरहाल ॾिसूं था जेको नसीब। त राति जो मां वाङण पचाईंदमि ऐं चांवर सुरण बि ॾेई छॾिया आहिनि, त इहो असांजो डिनर थींदो। ऐं थोरी देरि वेंदमि, छो त इलाही देरि खां कंटिन्यू कटिंग कई आहे भाॼियुनि जी। रुगो मां सिलाइनि जी, कपिड़नि जी कटिंग न कंदी आहियां, बल्कि कॾहिं कॾहिं भाॼियुनि जी बि कंदी आहियां। सो रेस्ट थी कयां थोरी देरि। 8 थी विया आहिनि राति जा। ऐं लूणक ऐं पालक हे बसि असां ईअं ई हमेशह कंदा आहियूं, कची पकी बॉइल करे छॾींदा आहियूं अधु रधी करे। ऐं जीअं हाणे रूम टेम्परेचर ते ईंदा ॿई, त हिननि खे हिननि जा हिसा करे फ्रीज़ कंदासीं।
ऐं हिते चांवर पचनि था पिया ऐं वाङण माशाल्लाह सभु सुठा निकिता। मुंहिंजो ख़दशो जेको हुयो उहो ग़लति साबित थियो। तो मां हिते हाणे डिनर ठाहिण जी तयारी में आहियां। तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे कल्ह वारे व्लॉग जूं बि जेके कुझु टुकड़ियूं मां रिकॉर्ड कयूं उहे बि मां हिन में शेयर थी कयां, ऐड थी कयां। सो अॼु वारो सम्झो त ज़रे घटि डबल व्लॉग आहे। सो ख़ुशि जो आबाद जो इंशाल्लाह वरी असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।